अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे सिंध जी रेजाणी तारीख़ जा 6000 साल। मौज़ू तारीख़ मुसनिफ़ एम.एच. पंवर 1925 ईस्वीअ खां 2007 ईस्वी सितारा इम्तियाज़। सहेड़ींदड़ ऐं सिंधीकार उमर सूमरो। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ उमर सूमरो एकेडमी B138 ब्लाक 2 सादी टाउन कराची सिंध। किस्त 7 बाब 7 गरम आबहवा 9 पत्थर जुग न्यूलिथिक इनकलाब सिंध में ज़राअत जी शुरूआत ऐं तहज़ीब जो उसरण 7000 खां 4500 क़ब्ल मसीह। सिंध जी आबहवा कॾहिं बि हिकु जहिड़ी नाहे रही ऐं साॻियो ई हाल संदसि ख़ुशहालीअ जो बि रहियो आहे। 7500 खां 2000 क़ब्ल मसीह ताईं गरम जुग हो ऐं मींहुं घणो पवंदो हो। सिंधु दरिया भरियो वहंदो हो। सावणीअ जूं पोखूं जहिड़ो बाजरी जोर ऐं सारियूं तॾहिं अञा हिते अणॼातल हुयूं, पर सिंधु दरिया मां पाणी खॾुनि कुंभनि ढोरनि ऐं हेठां ॿनियुनि ॾांहुं नियो वेंदो हो ऐं पोइ उन्हनि ॿनियुनि खे वटि आणे मथनि सियारे जूं पोखूं जहिड़ो कणिक जवी तेली ॿिज ऐं भाॼियूं वग़ैरह पोखण लाइ अक्टूबर में पाणी निकाल कयो वेंदो हो। पोखुनि जी वाध विच मेहरगढ़ 7000 खां 2500 क़ब्ल मसीह, आमरी 3700 क़ब्ल मसीह, कोडी जी 3300 क़ब्ल मसीह ऐं मुअन जे दड़े 2350 क़ब्ल मसीह जे उसरण जो कारण बणी। इएं सिंध में हिकु लॻातार 5500 खनि साल हलंदड़ ऐं पंहिंजो को मट सानी न रखंदड़ तहज़ीब हलंदी रही। न्यूलिथिक ज़रई जुग उहो थो पधिरो करे त इंसान शिकार ऐं मेड़ चूंड ते गुज़र वारी ज़िंदगीअ मां पोख ते गुज़रान वारी ज़िंदगीअ में टपी मुआशी ज़िंदगी तख़लीक़ कई, ज़रई फ़सुल कयाई ऐं माल धारियाई। उन जे ॾाके टपण जो पहिरियों नतीजो थियो इंसान जो कंहिं हंधि वसी विहणु। ॾखिण ओभर भूच में क्रीसेंट मुल्कनि, सिंधुअ जे पटनि में मेहरगढ़ ऐं एशिया जे केतिरनि ॿियनि माॻनि में शुरू थींदड़ ही तहज़ीबी फेरो होरियां होरियां आम अंदाज़ में यूरोप ऐं एशिया जे ॿियनि भाङनि ॾांहुं पखिड़ियो। न्यूलिथिक इंसान खे पोख लाइ ॿेला वढे साफ़ करणा पिया। तजुर्बे सां उहो ईअं करण लाइ राफ़ीअ ऐं साड़ण वारे तरीक़े ताईं पहुतो। वण वढण लाइ संदसि औज़ार पत्थर जी कुहाड़ी हुई, जेका सिंध में रोहड़ीअ उभन शाह कोडीजीअ वेझो ऐं बरजट आलचन पारां ॻोल्हे लधल नेशनल हाईवे जे 101 मेल वटां मिलंदड़ चकमक पत्थर मां ठहंदी हुई। जीअं ई ज़राअत जी वाध वेझ थी त वणनि जा कोरियल थुड़ ढूंढियूं ॿेड़ियूं थी ॿनीअ जी पैदावार आण नियण लाइ कम अचणु शुरू थिया। अटकल 3000 क़ब्ल मसीह में धारे 3000 क़ब्ल मसीह धारे फीथनि चाकनि वारियूं गाॾियूं आयूं, जेतोणीकि थांवनि ठाहिण लाइ चक मेहरगढ़ में 25000 क़ब्ल मसीह जे पोएं अध या देर में देर 4000 क़ब्ल मसीह धारे अची चुको हो। 3000 क़ब्ल मसीह जे पहिरें अध में सरनि जे मुड़ियुनि सां ठहियल 50 खां 100 या अञा बि 200 टन ढोईंदड़ वॾियूं ॿेड़ियूं सिंधु माथिरीअ मां मेसोपोटाम बिदरियाई देश हाणे इराक ताईं ॿिन्ही मुल्कनि में सऊदीया वींदड़ केतिरा ई वखर खणी हलण लॻियूं। चङी तरह पेर जमाए वियल ॻोठाणी मईशत जे करे न्यूलिथिक कुड़मी पाण में गॾिजी पकियुनि वसंदियुनि में रहण लॻा, जेके उतां रुॻो तॾहिं लॾींदियूं हुयूं जॾहिं ॻोठ वारनि जी पोख करण वारी ॿनी कुदरती आफ़तुनि जे करे तबाह थी वेंदी हुई। मिसाल तौरु दरिया वहकिरो मटाए ॿनीअ जो वरी रेजाइण नामुमकिन बणाए छॾींदो हो, या जॾहिं ॿनी पाण ढोरी थी वेंदी हुई ऐं अक्सर ॿुॾल रहंदी हुई। पर जीअं ई वसंदीअ जी आबादी सवली पहुच जोगी ॿनीअ ते पलिजी सघण वारे अंग खां वधंदी हुई त वधियल आबादीअ खे पंहिंजे लाइ को नओं थाक ॻोल्हणो पवंदो हो। आमतौरु हिननि वसंदियुनि में कणिक जव मटर तेली ॿिज ऐं फुटियूं वग़ैरह काहिबा हुआ ऐं ढोर जहिड़ो वॾो माल ॻाओ माहियो रिढ मिरूं बकरी ऐं गोरगॾ धारबा हुआ। सारी जेका उथंदे ॾखिण हिंदुस्तान ऐं चीन में काही वई अॻिते हली 2000 क़ब्ल मसीह जे मुंड में सिंधु माथर इलाइक़नि ॾांहुं आई। जीअं उन जी पेरक में लभण मां साबित थिए थो, कुंडियुनि सुअनि ॼारनि ऐं दामनि सां मच्छीअ जो शिकार ज़राअत खां पोइ थियो। मच्छीअ जे शिकार जे औज़ारनि जो हिकु कारखानो हाणोके कराची हैदराबाद नेशनल हाईवे जे 101 मेल वटि लधो आहे। लाड़ सिंध जा मैदानी इलाइक़ा हिकु निराले निज़ाम ऐं सिंधुअ जे ॿिन्ही
सिंधूअ जे ॿनीअ तां वहंदड़ कंधियुनि सां अटकल 15 खां 20 मील वेकिरो पटो ॿोड़ण वारी चलत जे करे न्योलिथिकी वायुमंडल सां मिस्र ऐं इराक खां बि वधीक मुआफ़िक़ हुआ। सिंध जे माण्हुनि सिंधु दरिया जी पंजनद खां हेठि समुंड ताईं सालियानी चलत खे जाचियो परखियो ऐं चङीअ तरह परूड़े वरितो। उहो सावणीअ में वॾियूं एराज़ियूं ॿोड़े उते ज़रखेज़ लटु छॾे वेंदो हो, जंहिं ते घणी महिनत खां बिनाई पोखूं जहिड़ो कणिक जव ऐं तेलीबीज वग़ैरह सरव में पोखे ऐं अॻिली बहार में लुणी सघिबियूं हुयूं। औरत ज़रायत ईजाद कई हुई ऐं हथ वारो खुरपो कमु आंदो हुयईं। उहा सॼी मुंद पोरियो करे 2 एकड़ पोख मस करे सघंदी हुई। उन्हनि उहो पिणु सम्झी वरितो त औरत हथ वारी खुरपीअ सां जेतिरी पोख करे सघे थी, मर्द ॾांदनि जो जोड़ो जोटे ऐं वहाए उन खां 4-5 ते वधीक पोख करे सघे थो। जीअं त मर्द वॾो माल धारींदो चारींदो हो, सो उन हर ऐं पांजारी ईजाद कया। उहो मुनासिब एराज़ियुनि ऐं कंहिं खाधो मेण चूंडण वारे या हथ वारी खुरपे सां पोख कंदड़ औरतुनि खां वधीक खाधो उपाए सघियो पिए। इन रीति औरत ॿनी ॿारो करण खां आजी थी ऐं पंहिंजी आज़ादी सदाईं लाइ विञाए वेठी। 8000 साल पोइ उहो पंहिंजे लाइ रुॻो मर्द सां बराबरीअ जो हक़ पई घुरे। औरत जो मुड़ुस जे मुंहं ते पूरजण या सती थियण औरत जी अहिड़ी ग़ुलामीअ जो हिकु नतीजो आहे। आबहवा ते असर छॾींदड़ अंसर। 2 टेल्स ऑफ फेमिनाइज़। हिकु कुतबी ॾेख जेको ओलह जे हवाउनि जो हिकिड़ो थी सघंदड़ रूप पधिरो करे थो। वकड़ उन्हनि जे ॿाहिरि बिल्कुलु ॾाखिणियो किनारो ज़ाहिर करे थो। अंदाज़ सदाईं साॻियो नाहे हूंदो, पर जेतिरा बि गोल फेरा ऐं उन्हनि जूं बेहकूं हुजनि, हिकिड़ो वकिरो अधु गोले खे मुंद लेखे पाण में जोड़े थो। तस्वीर ॿुधाए थी त ओलह जूं हवाऊं अमेरिका खां उत्तर में आहिनि, पर कैनेडा, कैस्पियन समुंड जे उत्तर ऐं जापान उतरियनि ॿेटनि सां फ्रांस ऐं जर्मनीअ में केतिरनि ई गोल फेरनि वारो हिकु दाइरो ठाहीनि थियूं। ब्राइसन 1977 सिफ़ो 27 तां। उतरिये अधु गोले जा पुठियनि 25,000 सालनि जा गर्मी पद 3 क़िस्मनि जे ज़रियनि ॿूरकणनि जे रिकॉर्डनि, वणनि जे हसब नसब ऐं ॼमियल बर्फ़ जे रिकॉर्डनि मां मिलियल अंगनि अखरनि आधार जोड़ियल तशबीही नतीजा आख़िरी बर्फ़ानी जुग पधिरो कयो वियो आहे। नेशनल रिसर्च काउंसिल 1975 सिफ़ो 130 तां ब्राइसन पारां ठाहियल 1978 ईस्वी। तारीख़ी ऐं दस्तावेज़ी रिकॉर्ड। थोरे अरसे वारा फेरा। द केस ऑफ मिसिंग फार्मर्स। 30,000 खां 35,000 फुट 9,000 खां 12,000 मीटर ऊचाईअ ते हलंदड़ ओलह जूं हवाऊं जाइ मटाईंदियूं आहिनि ऐं माठीणे समुंड वारियुनि रियासतुनि खे छॾे लॻभॻि समूरी अमेरिका, जापान, चीन जे तिब्बत समेत घणे भाङे खे वकोड़े वेंदियूं आहिनि, जॾहिं त कैस्पियन समुंड तुर्की ऐं ओभर यूरोप वग़ैरह खे हिकु गोल फेरो धार करे छॾे थो। तस्वीर में ओलह जूं हवाऊं पखेड़ियूं आहिनि ऐं थधि ऐं सोकाड़ो आंदो अथनि। तारीख़ी दस्तावेज़ी रिकॉर्ड। उत्तरी अधु गोले में पुठिए हज़ारीअ में मौसमी फेरा। चीन में गर्मी पद हाणोकनि डिग्री सेंटीग्रेड खां फिरियल। एसवेन हुसेंग 1974 मुताबिक़ आइवेट जापान में डिघे अरसे ताईं हर 50 साल में पवंदड़ मींहं या मोमोटो 1972 ईस्वीअ मुताबिक़। सी ब्रिस्टलकोन पाइन वाइट माउंटेन्स कैलिफोर्निया जे रिंगवर्थ लामार्श 1974 मुताबिक़ आइसलैंड में सरासरी सालियानी गर्मी पद सरासरी डिग्री सेंटीग्रेड खां फेरो ब्राइन 1974 ईस्वीअ मुताबिक़। मरकज़ी इंग्लैंड में सरासरी सालियानी गर्मी पद लैम्ब 1965 तां। महरगढ़ वारनि ॾींहंनि खां वठी जाग्राफियाई जोड़जक सिंध में हाकड़ो, सरस्वती ऐं सिंधु। महरगढ़ जुग 7000 खां 4500 क़बले मसीह में सिंध में 2 आज़ाद दरियाई सिरिश्ता हुआ। पहिरियों हो पंजाब जा ओलह नंढा दरिया झेलम, चनाब, रावी, ब्यास ऐं सुतलज।
ऐं ओलाहियूं ॿ नयूं काबिल ऐं गोमल बोलान ने जेका पिणु पंहिंजो ॿारो वहंदड़ पाणी मंछर ढंढ में अड़ल वाह रस्ते सिंधूअ ताईं पहुचाईंदी हुई, थोरो पाणी आणींदी हुई, तंहिं करे गैर अहम हुई ऐं गोमल जी पती पिणु रुगो मिड़ई हूंदी हुई। ॿियो या ओभारियो सिरिश्तो हो सरस्वती दृशादवती हाकिड़ो, जंहिं बाबति ॼाण ज़मीन में 3 में ॾिनी वई आहे। 7 दरियाहनि वारो सिरिश्तो नाम निहाद ऋग्वेदी कबीलनि जे सरगर्मियुनि जे गढ़ पंजाब जे 5 दरियाहनि काबिल ऐं सिंधूअ पाण ते ॿधल हो। पंजनद खां हेठि वारो इलाइक़ो सपत सिंधू सॾिबो हो ऐं ईअं सॾजण बि घुरिबो हो। वींदे 1644 ईस्वी ताईं बि पंजनद खां हेठि वारो इलाइक़ो हफ़्त दरिया या 7 दरिया सॾिबो हो, जीअं मीरक ॿुधायो आहे। टालमी 150 ईस्वीअ जा 7 दरिया साॻिया महरशाह जानीअ वारा आहिनि। सवाइ उन जे त टिमाली पंहिंजे सिरिश्ते में सुतलुज बदिरां सवा दरिया खे आंदो आहे। अवाइली तारीख़ी जुगनि में सिंधु सिरिश्ते जा 7 दरिया संदसि 7 मुंहं सॾिबा हुआ। सपत सिंधु इलाइक़ो घणो करे बहावलपुर ऐं सखर डिवीजन जे सिंधूअ जे खाॿे पासे वारनि भाङनि ते ॿधल हो। ऋग्वेदी कबीलनि जो पवित्र दरिया सिंधु हो, जेको संदन देवताउनि मित्रा वरुणनि ऐं द्याउसस जे जोड़ जो हो। गंगा दरिया 500 खां 400 क़बले मसीह खां पोइ पवित्र बणियो। ऋग्वेद में सिंधुअ जी साराह में हिकु भॼन आहे। उन्हनि सिंधुअ जो शान तॾहिं 800 क़बले मसीह ॻायो, जॾहिं सिंध पंजनद खां हेठि ॾखिण एशिया में या घणो करे समूरी ॼातल दुनिया में वधि में वधि उपाऊ इलाइक़ो हो। ओभारी दरियाई सिरिश्ते जेको 19वीं सदीअ जे 30 वारे ॾहाके ताईं हिकु तारीख़ी ॻुझ हो, ते महाहिंदी रेगिस्तान जो विञाइजी वियल दरिया सरस्वती छायल हो। हिन दरिया जे खोड़ सारनि ॻोल्हा कंदड़नि मंझां कुझु ध्यान जोगा ही आहिनि: पाटिंजर, बर्नस, मिकमर्डो, स्कॉट, बेकर, फाइफ, CF ओल्डहाम, RD ओल्डहाम, हेग, रावर्टी, मिचन बर्न्स, कजन्स, वाइटहेड, स्टाइन, पिथावाला, लैम्ब्रिक, बेमलगोज, अमलकार ऐं ही लेखक 1.5 सदीअ जे वॾे शोध तहक़ीक़ खां पोइ उहो नतीजो कढियो वियो त हाकिड़ो या उभरंदो नारोई सरस्वती दरिया जो बर्फ़ानी प्लाइस्टोसीन जुग दौरान असुलु पेट हो ऐं अॻिते हली उन्हीअ में मींहं ते वहंदड़ दरियानि जहिड़ो घग्गर, झंगड़ी, दृशादवती, रेणी ऐं मरकंडा जो पाणी अची पवंदो हो। सतलज जे छर जो पाणी पिणु हर भेरे चाढ़ वारी मुंद में हाकिड़े में अची पवंदो हो ऐं सिंधु दरिया जे छर जो पाणी पिणु पंजनद ऐं बखर जे विच वटां मंझसि पवंदो हो। हिननि दरियाफ़्तुनि जो ख़ुलासो ग्राउंड वाटर 1964 ईस्वीअ में ॾिनो वियो आहे ऐं उॾामंदी छिकियल तस्वीर जी मदद सां वधीक कमु हलंदो रहियो, जंहिं उभरंदे नारे, हाकिड़े ऐं सरस्वतीअ जो पाण में बिल्कुलु चिटो लाॻापो पधिरो करे ॾिनो। जाग्राफी दाननि होम्स ऐं विलहेल्मी ऐं आसार पारखू रफ़ीक मुग़ल 1973 ईस्वी हिन ते वधीक कमु कयो आहे। उन ई बाबति ॼाण ज़मीन में 3 में ॾिनी वई आहे। हिन वक़्तु बिल्कुलु पधिरो थी चुको आहे त सरस्वती हाकिड़ो बर्फ़ानी प्लाइस्टोसीन जुग दौरान हिकु आज़ादु दरियाई सिरिश्तो हो। परबती चुरपुरनि जे करे 2000 क़बले मसीह में संदसि पाणी घटिजणु शुरू थियो ऐं नतीजे में पुराणी सिंधु तहज़ीब वारियूं वसंदियूं कालीबंगान, हस्तानपुर, आलमगीरपुर, बहादराबाद, भूत, भद्राकली, फतेहगढ़, मंदरा, हुमायूंगढ़, दलमन, भंवर, बडोपाल, रंगमहल, कैसर, सूरतगढ़, सरदारगढ़, सोहाकोट, भजीनगढ़, रामसिंहपुर, हाकिड़ो, संधनवाला, मरोट, कुड़वाला, लोड़ीवाला, बोरवार, अनूपगढ़, फुलड़ा, बीरवा, मानगढ़ ऐं दीनगढ़ फुटण लॻा। ही माग बीकानेर ऐं बहावलपुर इलाइक़े जा आहिनि, हाणोकी सिंध जा न।
सिंध जे उन्हनि जी हम असर माॻनि जी अञा पड़ताल नाहे थी, तंहिं हूंदे बि हीउ सिरिश्तो कमु कंदो रहियो। मंझंदि पाणी ॾींहों ॾींहुं घटिजंदो रहियो। सिकंदर जी सिंध फतेह करण वक़्तु 325 क़बले मसीह थी सघे थो त हीउ सिरिश्तो सॼो साल न वहण वारे हाल ते न रसियो हुजे, घणे भाङे सावणीअ जे मुंद में वहंदो हुजे, तॾहिं बि उन ई मुंद में मुंड जमड़ाऊ खां हेठि काफ़ी पाणी पहुचाए ख़रीफ़ जूं घटि बीहंदड़ पोखूं करण में मदद कंदो हुजे। उन मुंद दौरान थी सघे थो त मंझंदि ॿेड़ियुनि जी अचु वञु बि थी सघंदी हुजे। वक़्तु गुज़रण सां मंझंदि पाणी वधीक घटिबो वियो ऐं 13हीं सदीअ जे मुंड ताईं बिल्कुलु सुकी वियो। गबरबंद घणो करे आमरी जुग वारी ओइरे भेरे ईअं थियो जो कोहिस्तान में गबरबंद ॿधा विया। उहे पाणी गॾु करण जा न, पर पाणीअ खे ॿिए पासे मोड़ण जा बंद हुआ। उहे ॻंढनि या छाबुनि जो कमु ॾींदा हुआ ऐं ओचिते आयल आफ़त जे पाणीअ मंझां कुझु खे पासे वारनि ॿनियुनि ॾांहुं मोड़े छॾींदा हुआ। जन खे हेठि मथां ई आहर अटकल 20 खां 30 इंच पाणी कुझु ॾींहंनि ताईं झले सघण जेतिरा ॿना ॾिनल हूंदा हुआ त जीअं उहो पाणी उहा ज़मीन चूहे वठे। अहिड़ीअ रीति रेजियल उहा ॿनी जॾहिं वटी ईंदी हुई त उन ते अन या तेली ॿिज वारो को फ़सुलु थींदो हो। 4250 खां 3800 क़बले मसीह धारे वारो अरसो मींहं जो घटिजी वञणु ज़ाहिर करे थो ऐं थी सघे थो त उन जे करे सिंध ऐं बलोचिस्तान ॿिन्हिनि में गबरबंद ॿधण जी ज़रूरत पई हुजे। 20 सदीअ ताईं हलंदड़ अॻूणा ज़रई कमनि जूं तस्वीरूं। हिन तस्वीर में बनीअ में थींदड़ समूरो कमु ॾेखारियल आहे। उठ सां हर काहिण 10 खां 18 सदीअ में आम हो। डांदनि सां हर काहिण 20 सदीअ में ईअं ई आम हो जीअं 5000 साल अॻु। हर काइजी वञण खां पोइ खड़ा भञण औरतुनि लाइ हिकु हल्को कमु, जेके पंहिंजे पुठियुनि ते ॿार खणी बि उहो कमु कंदियूं हुयूं। कंहिं फ़सुल जो ॿिज हर जे पुठियां ॿनीअ में विझणु, जीअं त ॿनी भरियल हूंदी आहे सो नाड़ीअ ज़रिए ॿिज मुनासिब घुर्बल ऊनाईअ ते हलियो वेंदो आहे। साॻियो कमु हथनि सां पहिरें पाणीअ खां कुझु ॾींहं पोइ औरतूं सारियुनि जो रोंबो कंदे, मर्द औरतुनि पारां रोंबे में छॾियल विथियुनि खे भरींदे। डांदनि सां हर काहिण, गाह ॻाइण, ही सभु अॻूणा तरीक़ा सिंध में सूमरनि जे जुग में तोड़े वेंदे 1980 ताईं आम हुआ। खाका 130, 132, 133 ऐं 134 इंडिया ऑफ लाइब्रेरी में रखियल विलियम मोरक्राफ्ट लाइ 1820 ईस्वी धारे ठहियल MS आधार आहिनि। कोहिस्तान में फांग नई जे अॾियल गबरबंदनि जूं मापूं, पीड़ वारा मवाद, अॾावती तफ़सील ऐं रिथियल कम। अॾावत ड्रेग मीटर में, ऊचाई मीटर में, वधि में वधि वेकर मीटरनि में, टाप जी वेकर मीटरनि में, पीड़ वारा मवाद, अॾावती तफ़सील मिक़दार क्यूबिक मीटर कम। ॾखिण 100 मीटर, 3 मीटर, 8 मीटर, 3 मीटर। मथाछिरे ते उभरियल वारियासे पथर जी टकिरी, मथाछिरे ते वारियासे पथर जी टकिरीअ मथां सुकवाण घड़ियो टकर 1650 क्यूबिक मीटर। नंढो ॻंढो या छाब पाणीअ जो पहिरियों ज़ोर झलण लाइ। ओभर 126 मीटर, 7 ॾाई 8 मीटर, 30 मीटर, 7 मीटर। पथर ढिग थी ठहियल टकिरी, ॿिटो खयल विच ते मिटीअ जो भराव, ओभारी ऐं लहवारी सुकी अणघड़िए पथर जूं मोहाड़ियूं 430 खां 43 क्यूबिक मीटर। पाणीअ जे सूअर पुठी खुॿ वारो लंघ बंदर करे ऐं वहकिरे खे ॾाखिणीअ बंद ॾे मोड़णु। उत्तर 136 मीटर, 4 ॾाई 20 मीटर, 8 मीटर, 3 मीटर। लट हिकोटो खयल अंदरां मिटीअ जो भराव, ओभारे ऐं लहवारी सुकी अणघड़िए पथर जूं मोहाड़ियूं 2650 क्यूबिक मीटर। आफ़त माथिरीअ जो उतरियूं छेड़ो बंदि करणु। ओलह 75 मीटर, 3 मीटर, 10 मीटर, 3 मीटर। लट
हेकोटो खयल अंदरां मिटीअ जो भरा उभारी ऐं लह वारी सुकी अण घड़ीअ पत्थर जूं माड़ियूं 1350 क्यूबिक मीटर। ॿोड़ा ॿोड़ वाक्यनि दौरान तरे में वेही वञण वारी हल्की मिटीअ खे अॻिते घटि न ॾियणु। चश्मो 35 मीटर 2 मीटर 7 मीटर 2 मीटर पत्थर ढिघ थी ठहियल टकिरी। पत्थरनि जे ढिघ टकिरीअ मथां सुको अणघड़ियो टकर 315 क्यूबिक मीटर। चश्मे जूं वहंदड़ियूं मोड़ण लाइ नंढी छाब। उन्हनि गबरबंदनि जा निशान कोह तराश गोज़ो नई कोह तराश खां 30 मील उत्तर में नईंग नई जे मथे माथिरीअ में जे भरपासे ऐं कमर तालिके में सीता ऐं टिपण नई जे विच ते लधा आहिनि। हारवी ऐं फिल्म ॿारण नए ते अहिड़नि माॻनि जी ॻोल्हा फोला कई आहे। लैम्बर्क ऐं मुजमदार वग़ैरह उहे अॻे ई रिपोर्ट कया हुआ। उन्हनि जूं पखेड़ूं हिते ॾिनल टेबल में ॾिनियूं वयूं आहिनि ऐं तिरछा भाङा ऐं रिथाऊं माण्हूअ जी कारीगिरीअ ऐं उन बाबति संदसि सम्झ ज़ाहिर कनि थियूं त उन्हनि अॾावतुनि खे पाणीअ जे केतिरे ज़ोर खे मुंहुं ॾियणो पवंदो। गबरबंदनि बाबति ॼाण बाबति नाए में पिणु ॾिनी वई आहे। गबरबंदनि बाबति ॼाण बाब नाए में पिणु ॾिनी वई आहे। मथे ॾिनल टेबल में फांग वारी गबरबंद जूं इंजीनियरी मापूं ॾिनल आहिनि। चश्मा रेजाणी ज़रिए तौर महरगढ़ जे उसरण खां सुतत पोइ सिंध में माण्हू चश्मनि जो पाणी पोख करण लाइ कतब आंदो। हिन लेखक कोहिस्तान में 43 चश्मा ॻोल्हे लधा आहिनि। जन वञा घटि में घटि अधु अहिड़ा आहिनि जन घटि में घटि 3000 क़बले मसीह ताईं रेजाणी ज़राअत खे सहारो ॾिनो। ख़ासि करे उन्हनि ॾींहंनि में जॾहिं 9000 खां 4000 क़बले मसीह जे विच ते मींहं अञा खां अढाउणा पवंदा हुआ। कुझु चश्मा जहिड़ोक नैंग वाही बांदी ड्राम बुठी तोंग ऐं काई अञा ताईं बि रेजाणी ज़राअत में मदद ॾियनि पिया। रेजाणी ज़राअत जो मुंड चश्मनि सां हलियो। तंहिंखां पोइ गबरबंद आया। चश्मनि मां पाणी जेको सॼो साल हिकु नंढी धारा जे रूप में वहंदो रहंदो हो सवलाईअ सां पोख करण लाइ कतब आंदो वेंदो हो। ऐं उहो पको सबूत आहे उन ॻाल्हि जो त चश्मनि जे पाणीअ ते रेजाणी आमरी जुग खां अॻु थी। सिंधूअ जे पाणीअ ते रेजाणी पिणु पंहिंजे लेखे अवाइली क़िस्म वारी रेजाणीअ जे रूप में याने खॾूं कुंभ ढंढूं ऐं तरायूं भराए ऐं पोइ उन्हनि जे तरे वारनि ॿनियुनि खे वटि आणे मथनि पोख करण लाइ उतां पाणी नेकाल करणु ऐं वाहड़ ढोरा ऐं ढोरियूं इस्तेमालु करणु आमरी जुग 3500 क़बले मसीह ताईं आगाट्री आहे।